अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। दरिया बचायो कमेटी पारां केनाल रिथा ख़िलाफ़ हैदराबाद में मार्च कयो वेंदो। मार्च में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िला पहुचण शुरू थी विया आहिनि। ज़ेन शाह ऐं ॿियनि जी क़यादत में एहतिजाजी मार्च हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुचंदो। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। दरिया बचायो कमेटीअ पारां केनाल रिथा ख़िलाफ़ हैदराबाद में मार्च कयो वेंदो। हैदराबाद में मार्च में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िला पहुचण शुरू थी विया आहिनि। ज़ेन शाह ऐं ॿियनि जी क़यादत में एहतिजाजी मार्च हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुचंदो। दरिया बचायो कमेटीअ पारां केनाल रिथा ख़िलाफ़ हैदराबाद में मार्च कयो वेंदो। हैदराबाद में मार्च में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िला पहुचण शुरू थी विया आहिनि। ज़ेन शाह ऐं ॿियनि जी क़यादत में एहतिजाजी मार्च हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुचंदो। दरिया बचायो कमेटी पारां केनाल रिथा ख़िलाफ़ हैदराबाद में मार्च कयो वेंदो। मार्च में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िला पहुचण शुरू थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर साकिब कुबर खां। जी साकिब, अपडेट कजो इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां मूंखे ॿुधाईंदो त तकरारी केनालनि ख़िलाफ़ जेको आहे दरिया बचाए कमेटी पारां अॼु हैदराबाद में बि जेको आहे एहतिजाजी मार्च करे धरणे हणण जो ऐलान कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त शाम 4 बजे ई जेको सिंध बचाए दरिया कमेटी जा जेके कारकुन आहिनि उहे जेके आहिनि पूनम पेट्रोल पंप ते जमा थींदा। जंहिं बाद जेको आहे उतां रैली जी सूरत में जेको आहे नसीम नगर खां थींदो वाधूआ बाईपास ते पुॼंदा, जिते जेका आहिनि उहो एहतिजाज करण बाद में उते जेको आहे धरणो हणंदा, जंहिंसां जेको आहे कराची ऐं पंजाब ॾांहुं वेंदड़ जेका ट्रैफिक खे मुकमल तौर ते बंदि थी वेंदी। धरणो हुनजो चवणु आहे त इहो धरणो असांजो तेसिताणी हाणे तहरीक जारी रहंदी जेसिताणी जेके तकरारी केनाल आहिनि उहे जेसिताईं उहो फ़ैसिलो वापसि नथो वरितो वञे तेसिताईं असांजी हीअ तहरीकूं जारी रहंदियूं। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो त सिंध बचाव कमेटी जे अॻुवाणनि जो इहो बि चवणु आहे त असां बार बार इहो ई चयूं था त मनसूबनि जो जेको आहे तकरारी मनसूबा फौरी तौर ते फ़ैसिलो वापसि वठनि, न त हीउ जेको आहे सिंध जा ॿिया शहर त मुकमल तौर ते बंदि थी चुका आहिनि। पर हाणे हैदराबाद में ही जेको धरणो हणंदासीं त शायदि थी सघे त असां इहो धरणो जेको आहे इन खे अॻिते वधाए छॾियूं। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी साकिब अपडेट करण लाइ।